अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो काश न्यूज़ ऐं मां आहियां बरकत बलोच। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेका सैलाबी सूरत हाल आहे या बारिशुनि जे हवाले सां अर्बन फ्लड जी सूरत हाल आहे शहरनि में, या जेके ॻोठ आहिनि ॿाहिराड़ियूं आहिनि उते पिणु हालत बहितर न आहे। हज़ारे लखे माण्हू जेके आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बेघर थी करे रिलीफ कैंपुनि में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा मौजूदु आहिनि जिते का बि माण्हुनि जी वाहुर न थी सघी आहे। रुॻो अख़बारुनि जी सुर्ख़ियुनि में, हेडलाइनुनि में या वरी सोशल मीडिया ते या फोटो सेशन में त सभु कुझु नज़र अचे पियो, पर हक़ीक़ी माना में जेके मुतासिर आहिनि उन्हनि खे कुझु बि मुयसरु न पियो थिए। इन लाइव नशरियात में मूंसां सीनियर सहाफ़ी शमसुद्दीन शर साहब मौजूदु आहे। साईं तव्हांखे भलीकार चवंदा, मुख़्तलिफ़ इशूज़ ते असां तव्हां गॾु हूंदा आहियो। त जेके हीउ मंज़र ॾिसो था, अॼु असीं ॻाल्हि कंदासीं घोटकी खां। त हीअ घोटकी ज़िले में जेका इमदाद जी ॻाल्हि कई पई वञे, मदद जी ॻाल्हि, जेके बलदियाती इलेक्शन में टफटाइल जो भी इफ्तिताह थिए पियो ऐं उनखां आरो प्लांट्स जो भी इफ्तिताह थिए पियो। वॾा शहज़ादा, वॾा मुख़्तलिफ़ लक़बनि सां जेके माण्हू हुआ उहे मौजूदु आहे, पर हिन वक़्तु उहे ई साॻिया वोटर आहिनि, साॻिया उहे माण्हू बेयारो मददगार आहिनि, उन्हनि जी का बि वाहुर न पई थिए। छा कमेंट कंदो त हीअ केतिरी वॾी बेहसी, हिनखे कहिड़ो नालो ॾींदो हिन बेहसी खे? महिरबानी। ॻाल्हि कंदासीं घोटकी ते, त घोटकी मां सम्झां सिंध लेवल ते पहिरें नंबर ते ज़िलो, ॿिए नंबर ते ज़िलो टैक्स अदा कंदड़ आहे, ॿिए नंबर ते सियासत में बि मां सम्झां थो सभ खां अवल फ़हरिस्त में आहे। बिल्कुलु। ऐं उनखां पोइ ॾिसूं था त गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी आहे। जेकॾहिं गवर्नमेंट सां ॾिसंदासीं त पीपल्स पार्टी असांखे त कंहिं ज़िले घोटकी में का अहिड़ी इन जी का किरदारु जिते बेटर किरदारु अदा कयो वञे, सवाइ सिविल माण्हुनि जे करे जिन पाण में मिली जुली करे सैलाब मुतासिरीन या जेतिरी जेकी आफ़त आई हुई खुदाई, इनखे फेस करण लाइ तूं मां पाण में मिली करे जेको कारवां हलायूं था पिया, मूंखे त नथी नज़र अचे त कंहिं सियासी कामोरे अची करे किथे ॻोठ में कंहिं शहर में अची करे कंहिंजी वाहुर कई हुजे। हालांकि इलेक्शन जे दौरान त इनखे पंहिंजे जेका मां माज़रत ॻाल्हि कटी, जेका इमदाद थिए पई, फिलाणे राशन मोकिलियो आहे, फिलाणे उनजी तक़सीम कार जेको सिलसिलो आहे उहो उनखे कीअं था ॾिसो था? वरी असां में वरी पाकिस्तान में ज़िद थी वई आहे। ज़िद बांग्लादेश ॾिनो, इमरान ख़ान खे हेतिरा अरब मिलिया, हेतिरा बिलावल खे मिलिया, इहे मिलिया अवाम कहिड़ी खे मिलिया आहिनि? सही। जेकॾहिं एतिरा अरब मिलनि था, असांखां इन खां वधीक असांजी ॿियो कहिड़ी हालत, जॾहिं असांखे बांग्लादेश अॼु मदद उनखां घुरूं था पिया। यार एॾो वॾो सानियो त न थियो आहे। उन जेकॾहिं ॾिनी आहे त उहा ॾिनी आहे त भला उहा बिलावल उते छो रखी आहे? जेकॾहिं इमरान ख़ान खे एतिरा अरब मिलिया आहिनि त उन अकाउंट में छो रखिया आहिनि? इहे जॾहिं मिलिया ई ख़ैरात जा पैसा आहिनि त तव्हांजे लाइ हराम आहे। उहो हराम तव्हां पाण जे लाइ छो रखियो आहे? उहो मिसकिननि मारूड़नि ताईं पहुचायो, जिथे माण्हुनि खे सवारी न आहे उते सवारी प्रोवाइड कयो, जिथे टेंट न आहे उते टेंट कोई तरीक़े ते ठाहियो। असांजे पाकिस्तान खे 75 साल थियण वारा आहिनि, न असां कंहिं बि मुश्किल खे नथा फेस करे सघूं। ॻाल्हि इहा ई आहे, तव्हां जहिड़ा माण्हू, असां जहिड़ा माण्हू, सभु माण्हू इहे ॻाल्हियूं कनि था। आख़िर जेके नुमाइंदनि खे चूंडनि था, जेके क़ौमी असेंबली में वञनि था, छा इहे इन माण्हुनि खां सवाल छो था कनि? छा इहे कहिड़ो निज़ाम आहे? ख़ौफ़ जी अलामत आहे? अॼु शम्स ॻाल्हाए थो त बाबा हीउ सवाल करे, तव्हां वञी चौक ते वियो, मां सम्झां थो त को बि उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए, केर बि माण्हू तव्हांजे साम्हूं न ईंदो। पर हाणे सिर्फ़ु इहो ॿुधायो त जेकॾहिं तव्हां ॻाल्हायो था त हीअ हेॾी सारी जेका आवाम आहे, हीअ पाणी में जेके माण्हू बीठा आहिनि, बेयारो मददगार आहिनि, उहे अदड़ियूं भेनरियूं माइरूं जेके पंहिंजे घरनि में चादर चौथ वारी जे उन तक़दुस में, उनजी ओट में ज़िंदगी गुज़ारनि पियूं, त इन्हनि चूंडियल नुमाइंदनि जी बेहसी ते ॻाल्हाइनि छो थी आहिनि? छो नथी ॻाल्हायो? असांजी मां सम्झां थो इन जो हिकिड़ो ॿियो कारण आहे ह्यूमन राइट्स, इंसानी हक़ूक़, इंसान जी भलाई। इहे इदारा जेके आहिनि पंहिंजी फ़र्ज़ खे भुलाए वेठा आहिनि। जेकॾहिं हज़ारनि जे तइदाद में माण्हू मरी वञनि था त इन जी फॉलो नथा कनि, जेकॾहिं को बुख में मरी वञे थो त इन जी फॉलो नथा कनि। इहे असांजा इदारा जेके आहिनि न, पाण ते फ़र्ज़ जेको आहे सम्झनि कोन था पिया। तव्हांजे मक़सदु नोटिस नथो थिए। जेकॾहिं बाबा जेकॾहिं हाणे मिसाल चओ अचो हिन में ख़ैरपुर नाथन शाह में ॾिसो, जेकॾहिं हिते ख़दशात हुया त इन जो 15 खां 20 ॾींहं नोटिस वठंदा, बाबा शहर ख़ाली कयो। असां तव्हांखे खेमा बस्ती ॾियूं था, तव्हांखे कंहिं अहिड़ी सेफ जॻह ते खणो था, रात जो चओ था तव्हांजो कट हणो था, शहर ख़ाली कयो। इहो को तरीक़ो आहे? छा असांजा इंजीनियर न आहिनि उते? छा असांजा उते छा असांजा SDO न आहिनि? छा असांजो जेको वाटर स्टीम वारो आहे उनखे ख़बर न आहे त दरिया असांजो केतिरी शक्ल अख़्तियार करण वारो आहे? छा हिनखे ख़बर न आहे त 2 महीननि खां 3 महीने खां मुसलसल एतिरियूं बारिशूं अचनि थियूं पियूं? असां पंहिंजी आवाम लाइ छा गॾु कयो? हाणे मुख़्तियार कार हिकिड़ो
टेंट खणी अचे थो ये लंब रही सटे तो माण्हू विढ़नि था पिया अल्लाह अकबर मतलब असांखे इंसाननि खे कुतो सम्झो था त उनखे हॾी सटे जो था भले विढ़नि पिया हालांकि मां एतिरी ॿी बि माना हिकिड़ी रिसर्च कई आहे त असां माण्हुनि में अलाए छो हिकिड़ी बौखलाहट थी वई हालांकि बुखिया न आहियूं पर आदत इन्हनि जॾहिं खां गवर्नमेंट इनखे चंदे ज़कात ते हेरियो आहे न माण्हू पंहिंजो ज़मीर मारे चुका आहिनि करे छॾंदा असां हाणे बिज़नेस रोज़गार कारोबार हिमत छॾे करे असां पिनागर वारी लेवल में अची विया आहियूं इहो असांखे गवर्नमेंट पाण ख़ुदि करे थी पई इहो इन करे करे थी पई त कंहिंखे ज़कात ॾियो कंहिंखे चंदो ॾियो सॼो ॾींहुं ATM जे इंतज़ार में हाणे भला सिंधियुनि खे इहो बणे थो हज़ारनि जी तइदाद में अॼु औरतूं जेके ATM ते लत विझनि थियूं यार हिन रिलीफ कैम्प में जेकॾहिं कंहिंखे पैसा $2 ॾियो था त कंहिं इज़त सां ॾियो न इहो कहिड़ो तरीक़ो आहे इज़त चौधी वारी पामाल थी पई आहे तव्हांजे 5-5 हज़ार जे करे मर्दनि जे तव्हां यार कारोबार ॾियो तव्हां बिज़नेस ॾियो तव्हां पंहिंजी अवेयरनेस आणियो इहो कहिड़ो तरीक़ो आहे मुल्क खे ख़ुशहाली जी तरफ़ वञी ज़कात ऐं चंदो ॾियणु इहो त वॾे में वॾो अलमियो आहे ॿिए नंबर ते मां पंहिंजी गवर्नमेंट खे इन में इन्वॉल्व कंदुमि जंहिं मुख़्तियारकार DC खे पंहिंजे ज़िले खे मतिलब जी ॻाल्हि आहे काबू करण में नाकाम आहे 100% नाकाम आहे इहो जेको तव्हां चओ था पिया न रिलीफ कैम्प हलनि थियूं पियूं मां सवाल कयो चंद 8 माण्हुनि खां बाबा तव्हांखे राशन मिलियो आहे हर माण्हू इनकारी आहे इहो जेके ट्रकूं अचनि थियूं सामान कंहिंखे मिलियो इन में मां सम्झां थो पियो 25% हक़दारनि खे मिलियो आहे 75% सफ़ेद पोश माण्हुनि खे मिलियो आहे जंहिंजो हक़ न आहे बहरहाल उन्हनि जो खणी बाद में थी वञे हा पर पोइ बि उन वटि एतिरो रेशियो हुयो जो फ़िलहाल इहो महीनो उहे पाण खाई सघनि पिया उहा मजबूरी हर कंहिंजी हूंदी मञियोसीं अच्छा शम्स हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त जेके असांजी बैक स्क्रीन ते फुटेज नज़र अचनि पिया ही UC आहे साहिब खान लुंड उन UC में जेका ही मंज़र ॾिसो था त रोडनि मां ईअं थो पाणी गुज़रे उनखे कट लॻाया विया आहिनि जीअं हिकु ढंढ थी वहे आख़िर इहे तरीक़ो इहो मैकेनिज़म कट लॻे ज़ाहिर आहे उनमें त अहिड़ा माण्हू बि ग़रीब माण्हू बि हूंदा न त उहो पाणी अॻिते उन्हनि खे ॿोड़ींदो छा इन पाणी खे इन कंहिं साइड तरफ़ या काॾे वठी वञनि अञा ताईं उते को बि अमल शुरू न थियो आहे UC साहिब खान लुंड जा हिन वक़्तु असांखे असांजे नुमाइंदे ॿुधाए त 40 ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि माण्हू बेयारो मददगार आहिनि उन वटि टेंट न आहिनि ॿियो उन्हनि खां वधीक उन्हनि वटि मच्छरनि जो आज़ार आहे त असांजे ॾिसो असां वटि असांजो नुमाइंदो जॾहिं चूंडियल नुमाइंदो थिए थो वरी बि उहो सरदार वॾेरो हुजे थो उन आख़िर इहा सिस्टम कॾहिं जॾहिं नुमाइंदो आहे त सभ जो नुमाइंदो आहे उन में त बिरादरी ज़ात अचे कान इहो इलाइक़ो हिकु अहम इलाइक़ो आहे इन बेहसी खे छा था सम्झो त ॿाहिराड़ी में त को रेस्क्यू थियो ई न हाणे हिकु शइ पहले नुक़सान में बुड़ी पई आहे मिसाल कुझु माण्हू बचियल आहिनि हाणे जेकॾहिं उहा उन ओवर टॉप ते अची वई आहे त उनखे सेव करण लाइ असां वटि कोई सिस्टम न आहे मैकेनिज़म ई न आहे ॾिसो जेकॾहिं मिसाल असां वटि मट भरिजी वियो आहे त उन मट खे असां ख़ाली कहिड़े हिसाब सां कयूं इहो न इहो मट भरियो आहे त इन खे वरी ॿिए में ऊंधो कयोसि त अॻे मतिलबु पहिरियों नुक़सानु अॻ में ई थियो पियो आहे ॿियो नुक़सानु कयोसि हीअ असांजी गवर्नमेंट फ़िलहाल जेकॾहिं इन 75 साल में दरिया जो सिस्टम सिधो न करे सघी आहे रोड जो सिस्टम सिधो न करे सघी आहे दरिया खे मिसाल कंदकोट वारी पुल ॾियनि था हाणे इंजीनियर ईअं न चयो त दरिया वहंदो वरी हिनजी छाव थी वेंदी दबाव पवंदो इहो न आहे इहो हिनखे ख़बर न आहे जॾहिं दरिया वहंदो नुक़सानु कंदो बेरेजूं टोड़ींदो कट टोड़ींदो पोइ चवंदा हे नुक़सानु थिया असां वटि कोई तरीक़ो न आहे तव्हांजे अचो रोड ते टफ पेपर लॻे थी पई इनजी कोई इंजीनियर न आहे मतलब आहे पीढ़ी त मज़दूर वठणा आहिनि खाको सटणो टैला हणो पोयां टैला मथे थियूं पियूं रोड ब्लॉक असां वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकॾहिं ₹1 करोड़ जो बजट आहे त उहो मज़दूर ऐं रोड ताईं पुॼे थो अची टोटल $1 लख ताईं विच में कमीशन सिस्टम आख़िरकार अची करे पुॼंदो आहे किथे उते तव्हां कॾहिं ठेकेदार खे कुर्सी विझंदे वेही करे कमु कंदे ॾिठो आहे हालांकि करोड़े रुपया कमाए थो कॾहिं ठेकेदार खे ॾिठो त हे कमु हलेसि थो पियो मिसाल में ते पंहिंजे पुराणे ओल्ड रोड ते कॾहिं ठेकेदार खे ॾिठो त गाॾी झले बीठो आहे मज़दूरनि जे मथां हा पोइ ख़बर आहे पवंदी त फिलाणो दीवान आहे फिलाणो वॾेरे ख़ान जो माण्हू आहे फिलाणो मिसाल ॿी जेका रोडनि जी कंस्ट्रक्शन थिए थी